नाज़रीन, सिजावल शहर ते मुकम्मल गंदगी जी वर चढ़ी वियो आहे, पर सिजावल शहर में दाख़िल थींदड़ रस्ता बि कचरे जे ढेरनि में तब्दील थी विया आहिनि, जंहिं सबबि ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि समेत आसपास जा रहवासी बि परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल रशीद ख़ासकेली। जी अब्दुल रशीद ख़ासकेली, आगाह कजो शहर जी छा सूरत हाल आहे? जी बिल्कुल, आऊं हिन वक़्तु हिते सुजाल जे उन चौराहे ते मौजूदु आहियां जिते बदीन जाती चूअड़ खां ईंदड़ गाॾियूं जो अचु वञु लॻी पई आहे ऐं उन हवाले सां हिते टाउन में जी नाअहली सबबु गंद किचिरे खे इन जा ढेर लॻाया विया आहिनि ऐं उन गंद किचिरे खे जलायो साड़ियो बि वञे थो, जंहिंजे धुओं सबबु ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर परेशान थियनि था। उन सां गॾु हिते तव्हांखे जेकॾहिं मुंहिंजो कैमरामैन ॾेखारे सघे त जानवरनि खे साड़ियो वेंदो आहे, जंहिं सबबु आसपास जा माण्हू मुख़्तलिफ़ वबाई बीमारियुनि ऐं साह जी तकलीफ़ुनि जो में मुब्तला थी रहिया आहिनि। इन्हनि मुतालबो कयो आहे त टाउन इंतिज़ाम ख़िलाफ़ु नोटिस वठी हिन गंद किचिरे खे हितां हटाए कंहिं अहिड़ी जाइ ते फिटो कयो वञे जिते कंहिंखे का तकलीफ़ न अची सघे। जी।